ऐं ॐ ऐं नमः। 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 ॐ ऐं
नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः
ॐ ऐं नमः। 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 ॐ
ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ऐ नमः ॐ ॐ ऐ ॐ ऐ नमः 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 ॐ
ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं ॐ ऐं ॐ ऐं ॐ नमः ॐ ऐं 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 ॐ ऐं नमः 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 ॐ
ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं ॐ ॐ ऐं ॐ ऐं नमः 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 ॐ ऐं नमः
ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं नमः ऐं नमः ॐ 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 ऐं ॐ नमः ॐ ऐं नमः ॐ ऐं ॐ ॐ ऐं ॐ ऐं ॐ 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 ऐं ॐ
ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं नमः। ॐ ऐं
Om Om Ai Om Ai Namaha 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 Om Ai Namaha
ॐ ऐं नमः 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 ॐ ऐं
नमः अगर आपको रुकना है आप रुक सकते हैं। 6:28 हुआ है, आप बाद में भी कंटिन्यू कर सकते हैं। ॐ नमः ॐ ऐं नमः और 5 मिनट में ये कंप्लीट हो जाएगा। देन यू कैन लीव और यू कैन लीव नाउ ऑल्सो। ॐ ऐं नमः 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 नमः ॐ ऐं 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 नमः अगर पैसा घर में आने के बाद भी कंप्लीट हो गया है, so we can stop here today's sadhana. Pranam all. Thank you for joining. मैम ये हवन कुंड को कब तक रखेंगे? जब तक ठंडा हो जाए। ठंडा होने के बाद जैसे उस दिन हमने किया था, आप उसे ये कर सकते हैं, रिसाइकिल कर सकते हैं, निकाल सकते हैं। जी जी, ओके जी, ओके, थैंक यू। प्रणाम मैम। शुभम भवतु। प्रणाम। शुभ